ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। अॼु सुबुह जो हिकिड़ी रिपोर्ट आई आहे, हिकु नई ऑर्गेनाइजेशन ठही आहे WHO, वाइफ हस्बैंड ऑर्गेनाइजेशन। उन्हनि हिकु रिसर्च रिपोर्ट मोकिली आहे जंहिंमें उन्हनि हस्बैंडनि खे चयो आहे कि तव्हांखे पंहिंजे स्ट्रेस घटि करण लाइ, पंहिंजो डिप्रेशन लाइ ऐं तव्हांखे हार्ट अटैक जी बीमारी न अचे उन करण लाइ पंहिंजा सभु प्रॉब्लम्स, पंहिंजूं सभु समस्याऊं, सभु धंधनि जा जेके तव्हांखे पछड़ा आहिनि उहे वाइफ सां शेयर करणा आहिनि। इहा हिननि जी पहिरीं सिट हुई। ॿी सिट में लिखियो अथऊं, पर इन ॻाल्हि जो ख़्यालु कजो त हीअ जेका वाइफ आहे उहा तव्हांजी न हुजे, ॿिए कंहिंजी हुजे। चओ ओम साईं राम।